अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां गफ़ूर चांद। चैनल अवां ॾिसी रहिया आहियो सवाद, ऐं सवाद चैनल में तव्हांखे ख़ूबसूरत रेसिपीज़ सेखारियूं था, रिध पचाव सेखारियूं था। अॼु तव्हांखे ठाहिणु सेखारे रहिया आहियूं असां भिंडी दो प्याज़ी। दो प्याज़ी हिन खे चवनि था, हीअ इंडियन बुनियादी तौर ते डिश आहे। सिंधी में हिन खे छा चऊं इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, बहरहाल ॾाढी लज़ीज़ आहे। मां हिन खे हमेशह खाईंदो रहंदो आहियां। गुज़ारिश आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं बेल जो आइकन ज़रूरु दबायो। हीअ तव्हांजो पंहिंजो सिंधी जो चैनल आहे जेको आसान आहे ऐं तव्हांजो पंहिंजो आहे। त दो प्याज़ी भिंडी ठाहिण लाइ सभ खां पहिरियां असां खई आहे 1 किलो भिंडी। इन भिंडीअ खे पहिरियां असां धोतोसीं। धोइण खां पोइ असां हिनखे ख़ुश्क कयोसीं, पखे जे हेठां काफ़ी देरि रखियोसीं ऐं पोइ हिनखे कटियोसीं। लॻभॻि इंच जा हिन में असां टुकड़ा ठाहियासीं। उनखां पोइ असां बसर खयो, बसर खे थुल्हो असां कटियो आहे। उनजा ही ॾिसो, बसरनि खे हिकिड़े बसर खे 4 हिसा करे ऐं उन जूं असां खलूं लाथियूं आहिनि, थुलियूं थुलियूं खलूं जेके आहिनि इन्हनि जी असांखे ज़रूरत पवंदी। उनखां पोइ जनाब असांखे कद्दूकश बसरनि जी ज़रूरत पवंदी, या उन्हनि खे तव्हां कीअं बि बिल्कुलु सन्हड़ो कटे वठो। 2 क़िस्मनि जा बसर थी विया, इन जे करे इनखे दो प्याज़ी सॾिजे थो। ऐं उनखां पोइ हीअ आहिनि कद्दूकश थियल असां वटि टमाटर। ही शानदार टमाटर आहिनि। तव्हां इन्हनि खे ग्राइंड बि करे सघो था, या मिल्क शेक जंहिं शइ में ठाहींदा उन में बि तव्हां हिनखे तयारु करे सघो था। ऐं ही आहे टमाटरनि जो हिकिड़ो ॿियो क़िस्म जेको कटियल आहे क्यूब्स जी शकिल में। हिन में बि 4 हिसा करे इनखे टुकड़ा कयो वियो आहे। त जनाब ही आहिनि 4 सुकल मिर्चूं, ऐं बिल्कुलु सुकल आहिनि, ऐं 4 ताज़ियूं आहिनि पर रंग जूं ॻाढ़ियूं आहिनि। ही कुझु कटियल सायूं मिर्चूं आहिनि ऐं जिन खे असां नंढो नंढो कटे वरितो आहे। ही धाणा कटियल आहिनि सावा, जंहिंजो ज़ाइको ऐं ख़ुशबू ॿोड़नि में जेका आहे उहा ज़बरदस्तु हूंदी आहे। त जनाब ही आहिनि असांजा मसाला। खोड़ सारा मसाला आहिनि जेके हिन में शामिलु थियणा आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा रहूं था छा छा पवंदो। जनाब ही आहे लूणु, जेको सभिनी मसालनि जो सरदार मां सॾींदो आहियां। जनाब ही आहे जीरो, जेको असां हिन में शामिलु कंदासीं। जनाब ही आहिनि ॻाढ़ा मिर्च ऐं ॾडरियल मिर्च। ऐं जनाब ही आहिनि अदरक ऐं लहसण जो सन्हड़ा थियल ज़रा। ही आहे जनाब असां वटि पाउडर जी शकिल में धाणा। ऐं साईं मुंहिंजा ही आहे असां वटि जाण, जंहिंखे उर्दू में अजवाइण सॾियो वेंदो आहे। हीअ आहे आयल। आयल ते को कंप्रोमाइज़ न, सुठो आयल विझणो आहे। 3 खनि असांखे खपनि था लीमा, ऐं लीमे जी ज़रूरत असांखे पवंदी। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं असांखे ज़रूरत पवंदी हैड जी। त असां खणूं था हिकिड़ी कढ़ाई। कढ़ाई में असां विझूं था आयल। ही असांजो शानदार आयल आहे, ज़बरदस्तु आयल आहे। आयल ते मां हमेशह चवंदो आहियां कंप्रोमाइज़ न आहे करणी। जेकॾहिं तव्हांजो आयल या घी सादो हूंदो, ख़राबु हूंदो त दिलि जा मर्ज़ थी सघनि था। त जनाब असां इन ई आयल खे गरम करण खां पोइ हिन में ही विझूं था भिंडियूं। ऐं इहे भिंडियूं जेके आहिनि ज़बरदस्तु असांजी इन कटिंग थियल आहे। इंच इंच जा टुकड़ा आहिनि। इन्हनि खे पाण घुमायूं था। हीअ असांखे पचाइणियूं आहिनि इन ई आयल में। हिन में असांखे ही विझूं था लीमो। जी हा, हिन में अधु लीमो विझूं था। ऐं उहो सीक्रेट आहे, इहो विझण सां भिंडियूं गिग कॾहिं बि न आहिनि कंदियूं। ऐं जनाब हिन खे असां पचायूं था, ख़ूब पचायूं था। ऐं असांखे फुल बि न आहिनि पचाइणियूं। ही बसि पचाइणियूं आहिनि तक़रीबन 10 खां 12 मिंट। घणी बाहि बि न ॾींदासीं ऐं पाण हिन खे कढी रखूं था ॿाहिरि। ऐं असां जेको उहो साॻो थांव आहे उन मां को ॿियो आयल शामिलु न कयो आहे। उन में ही थुल्हा कटियल जेके बसर आहिनि, जेके मूं तव्हांखे ॿुधाया, उहे असां हिन में विझूं था ऐं पाण इन्हनि खे घुमायूं था। ही फुल कुक असांखे न आहिनि करणा। इन में पाण विझूं था हैड। हैड सां हिननि जो रंग जेको आहे शानदार थींदो, ऐं ज़ाइको बि जेको आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु अची वेंदो। हिननि खे पाण नॉर्मल क़िस्म जी बाहि ते पचायूं था। ऐं ही जॾहिं बाक़ाइदगी सां काफ़ी हद ताईं ही पची वेंदा त पाण हिननि खे गॾु करे वठंदासीं हिकिड़ी प्लेट में। ऐं उन ई प्लेट मंझां जेको बि एक्स्ट्रा आयल आहे उहो पाण कढी वापसि विझंदासीं पंहिंजी उन कढ़ाई में, जंहिंमें असांखे ॿी सॼी सारी कुकिंग करणी आहे। त मूं ॿियो को बि आयल न खयो आहे। हिन आयल में मूं विधी आहे जाण या अजवाइण। ऐं ही उन में कुझु ॿियूं शयूं जेके आहिनि असां विझूं था जीरो। ऐं हिननि खे घुमायूं था, असां हिननि खे पचायूं था त जीअं असांजा कचा न रहिजी वञनि। इहो निहायत ज़रूरी आहे। ऐं उनखां पोइ असां हिन में विझूं था उहे कद्दूकश थियल बसर, जेके बिल्कुलु सन्हड़ा असां कटिया हुयासीं। इन्हनि खे असां ख़ूब पचायूं था, छाकाणि त इन्हनि खे पचाइणु निहायत ज़रूरी आहे। इन जो ज़ाइको असांखे खपे थो, ऐं ज़ाइको तॾहिं थींदो जॾहिं ही साफ़ु पकल हुजनि। ही उहे मिर्च जेके सुकल ऐं ॻाढ़े रंग जा हुआ उहे विधासीं। इन्हनि खे ख़ूब घुमायूं था, इन खे पचायूं था। ऐं पचाइण खां पोइ असां हिन में विझूं था ही असांजी थूम ऐं अदरक जा टुकड़ा। इन्हनि खे पाण ख़ूब पचायूं था, इन्हनि खे असां घुमायूं था। उनखां पोइ असां हिन में शामिलु कयूं था ॻाढ़ा मिर्च। ही उहे मिर्च आहिनि जेके कुझु ॾडरियल आहिनि ऐं कुझु कश्मीरी टाइप जा आहिनि। हिन में पाण विझूं था लूणु, ज़ाइकनि जो सरदार मां जंहिंखे सॾींदो आहियां। ऐं उन खां पोइ ही जेका शइ हिन में शामिलु थी रही आहे, ही तव्हां ॾिसो,
तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ही आहे उहो पेस्ट या कद्दूकश थियल टमाटर जेके पहिरियां मां तव्हांखे ॾेखारे चुको आहियां। हिननि खे पाण घुमायूं था। बुनियादी मक़सदु असांखे हिननि खे पचाइणो आहे ऐं हिन में असां विझूं था उहे धाणा जेके असांजा पाउडर जी शकिल में आहिनि। मां पहिरियां तव्हांखे ॾेखारे चुकुसि। इन्हनि खे बि पाण पचायूं था ऐं ही थोरो पाणी असां विझूं था। जेकॾहिं असां हिन में पाणी न विधो ती मसाला पचंदा त असांखे निछूं ईंदियूं। उन्हनि खां बि बचिणो आहे। हिन खे ख़ूब पचायूं था ऐं इहो पाणी असां ख़ुदि खे ख़ुश्क करिणो आहे। उहो ख़ुश्क थी वञण खां पोइ हिन में पाण सावा मिर्च विझूं था। उन्हनि खे बि पाण थोरी देरि लाइ पचायूं था ऐं उन खां पोइ जेके शयूं शामिलु थींदियूं उहे बि तव्हांखे ॿुधायूं था। हाणे आहे ख़ासि शइ उहा आहिनि उहे भींडियूं जेके पाण पहिरियां पचायूं हुयूंसीं ऐं हिन में को बि ॿियो ऑइल न विधोसीं। ऑइल उहो ई हुयो जंहिंमें असां पहिरियां भींडियुनि खे कुझु वक़्तु तरियो हुयोसीं। ऐं जनाब हिन खां पोइ असां शामिलु करे रहिया आहियूं हिन में उहे प्याज़ उहे थुल्हा बसर जेके असां जिन में पाण हैड बि विधी हुईसीं ऐं कुझु हिन खे पचायो हुयोसीं। हिननि खे पाण में गॾायूं था। हिननि खे पचायूं था 15 मिंट खनि। जेकॾहिं हिन खे पाण हल्की बाहि ते पचाईंदासीं त ज़ाइको हिन जो ॾाढो ज़बरदस्त थींदो। पर पाण हिन खे 6-7 मिंट पचाइण खां पोइ हिन में शामिलु कयासीं सावा धाणा ऐं उन खां पोइ असां हिन में जेका शइ शामिलु कंदासीं पचाइण खां पोइ हिन खे ख़ूब घुमाइण खां पोइ उहे थुल्हा कटियल असांजा जेके टमाटर आहिनि हिन जो ज़ाइको जेको आहे उहो ज़बरदस्त थींदो। ऐं पाण हिननि खे घुमायूं था ऐं कुझु वक़्तु हिन खे पाण पचायूं था ऐं तक़रीबन 10 मिंट पचाइण खां पोइ पाण हिन खे ढक ॾेई वठूं था। ऐं इहो ढक जो दम जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां थो हल्की बाहि ते हूंदो 15 मिंट घटि में घटि। 15 मिंट असांजा कंप्लीट थी चुका ऐं जनाब ही असांजो ख़ूबसूरत बोड़ भिंडियुनि जो जेको आहे भिंडी दो प्याज़ी तयारु आहे। पाण हिन खे डिश में कढी वठूं था। तव्हांखे ॾेखारियूं था थी केतिरो शानदार आहे ज़बरदस्त आहे। हिन जो ज़ाइको बि ॾाढो भलो आहे। हीअ ॾिसो त असां हुननि खे कढी चुकासीं ऐं जनाब हिन जे मथां मूं रखां थो 3 लीमा। उहे बि ॾाढा शानदार लॻंदा आहिनि। हीअ ॾाढी ज़बरदस्त रेसिपी आहे। जॾहिं तव्हां खाईंदव त असांखे यादि कंदो। बसि गुज़ारिश करणी आहे अव्हांखे त चैनल सवाद खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचायो। बेल जो आइकन बि दॿायो। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, सिंधी जो चैनल आहे। तव्हां मां तमामु घणियूं उमेदूं आहिनि। अव्हां का फरमाइश करणु चाहियो त डिस्क्रिप्शन में असांजो फ़ोन नंबर भी मौजूद होंगे। तव्हां ॿुधाए सघो था। तो दोस्तों इजाज़त ॾियो पंहिंजे मेज़बान गफ़ूर चांग के। अल्लाह निगहबान। जेॾां पेर तेॾां ख़ैर।